अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइफ लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशीर मोहम्मद हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर अथव प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर सां करे ॾींदा आहिनि। अॼुकल्ह गर्मी बि थोरी आहे, बरसाति जी मौसम बि आहे, सफ़ाई सुथराई जो बि जेको सो फुक़दान आहे हर जॻह, त चमड़ी जूं बीमारियूं तमामु घणियूं वधी वेंदियूं आहिनि। छो त माण्हू जेके पाणी में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते किनो पाणी आहे, गंदो पाणी आहे, ॿार आहिनि, वॾा आहिनि, नंढा आहिनि, ऐं लॻी थो वञे त असां जेका कोशिशि कंदासीं तव्हांखे चमड़ी जी बीमारियुनि बाबति ॼाण ॾियूं ऐं पंहिंजी स्किन खे कीअं बचायो, उनखे साफ़ु सुथिरो कीअं रखो, बीमारियुनि खां कीअं बचायो, कहिड़े क़िस्म जी बीमारियूं हुन वटि हली रहियूं आहिनि, सफ़ाई सुथराई जो कीअं ख़्यालु कजे, जॾहिं बरसाति जी मौसम थींदी आहे त कहिड़ा चमड़ी जा जेके इन्फेक्शन्स थींदा आहिनि या बीमारियूं थींदियूं आहिनि, उन्हनि खां बचाव कीअं करे सघिजे थो। इन सिलसिले में अॼु असां जेको डिस्कस कंदासीं। इन सिलसिले में अॼु असांजो जो महिमान आहे उहो आहे डॉक्टर अयूब बलोचामी, जेके पाण स्किन स्पेशलिस्ट आहिनि। डॉक्टर साहिब खां पुछंदासीं त अहिड़ी मौसम में असां पाण खे कीअं महफ़ूज़ रखूं, पंहिंजे स्किन जो कीअं ख़्यालु रखूं, उनखे साफ़ु सुथिरो कीअं रखूं, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वरी महिरबानी डॉक्टर अयूब बलोच तव्हां हिते असां डॉक्टर साहिबु, जॾहिं थोरी गर्मी वरी जॾहिं मौसम बरसाति जी थींदी आहे त हर जॻह गंद हूंदो आहे, किन किचिरो हूंदो आहे, ॿार पाणी में पिया खेॾंदा आहिनि, वॾा बि जेकॾहिं वञनि था रोडनि ते त पाण खे बचाए नथा सघनि, सफ़ाई सुथराई कोन्हे, बरसाति जे पाणी में सेवरेज जो पाणी मिली थो वञे, त कहिड़े क़िस्म जूं हुन वटि बीमारियूं जेके आहिनि से तव्हां वटि मरीज़ अचनि पिया या थियनि पियूं, कीअं कहिड़े क़िस्म जा मरीज़ वधीक पिया अचनि? बसि बरसाति कल्ह खां शुरू थियो आहे ऐं असां इलाही तरतूं बरसाति थिए ईअं पाणी बरसाति जी असां ज़रूरत आहे ख़ासि असांजी धरती खे। बेसिकली बरसाति अलाह जी नेमत बि आहे, जॾहिं उहो एक्सेस थींदो आहे या प्रॉपर मैनेज न थींदो उनजे नुक़सानात बि आहिनि। स्पेशली असां वटि पेशेंट मोस्टली बरसाति जे दौरान ईंदा आहिनि, उहो टीन या फीडर्स जे लाइ ईंदा आहिनि, जो ॿार वग़ैरह पाणी में हूंदा आहिनि या वॾा बि हुन में पाणी में उनमें चाहे कि सेवरेज में या ॿार वग़ैरह खेॾंदा आहिनि, तो टीन या फीडर्स जा स्पेशली टू वेब्स आहिनि न, उन्हनि जे अंदरि फंगस थींदो आहे ज़्यादा पाणी जे अंदरि रहण या ख़राबु पाणीअ में या सेवरेज जे पाणीअ जे अंदरि विझण जे करे। न पर जॾहिं बरसाति पवंदी आहे त ॿारनि जो शौक़ु थींदो आहे त पाणी में वञी खेॾंदा आहिनि, तव्हां हिकिड़ो अर्ज़ु आहे हिते नेचुरल। असां पंहिंजी नंढपण यादि कयूं तो असांखे जॾहिं बरसाति ॾिसी हिकिड़ो एक्साइटमेंट मिलंदी आहे, हीअ हमेशह तोरो बि हूंदो आहे, असां पाणी साफ़ु सुथिरो न हूंदो त फंगस वधीक फंगस छा सिर्फ़ु जोड़नि में या आङुरियुनि जे विच में थींदो आहे या जिस्म जे कंहिं बि हिसे थी सघे थो? फंगस मुख़्तलिफ़ एरिया में थी सघे थी, पर स्पेशली इन बरसाति जे मौसम में पाणी जे अंदरि करे तो टीनिया फीडस इज़ वेरी कॉमन। इन खां अलावा फंगस जा मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि, जीअं टीनिया कार्पोरस आहे, टीनिया फीडस आहे, टीनिया फिशा आहे, तो मुख़्तलिफ़ एरिया में मुख़्तलिफ़ टीनिया कुरूरस आहे, स्पेशली इन ग्रोइन एरिया में थींदी आहे, तो मुख़्तलिफ़ एरियानि में फंगस थींदी आहे, उनजो मुख़्तलिफ़ ट्रीटमेंट आहिनि। अच्छा, कीअं ख़बर पए त फंगस थी आहे, उनखे साइन सिम्पटम के निशानियूं कहिड़ी तकलीफ़ूं जे मरीज़ ईंदा? स्पेशली टीनिया पीडस आहे उहो बरसाति जे करे बि थींदो आहे या लॉन्ग टर्म जो आहे न असांजा फोर्सिस जा माण्हू आहिनि या आर्मी में या पुलिस में या सिक्योरिटी में जो माण्हू हूंदा आहिनि, शूज़ ज़्यादातर पाईंदा आहिनि कंटिन्यू 12 आवर्स लाइ, या जो ऑफिस वेंदा आहिनि तक़रीबन उनमें पैर बंदि हूंदो आहे, उनमें खपे उन दौरान चाहे कि फंगस डेवलप थींदी आहे। बाक़ी फंगस जो सिम्पटम इहे हूंदा आहिनि साइन, उनमें जीअं वेब्स हूंदा आहिनि उनमें ज़ख़म थींदा आहिनि, पहिरियों रेड थींदा आहिनि, कॾहिं कॾहिं उहो वाइटिश स्पॉट्स थींदा आहिनि उनजे अंदरि, कॾहिं कॾहिं डिस्चार्ज थींदो आहे उनमें, तो उनजे मुताबिक़ जॾहिं क्लिनिकली असां ॾिसंदा आहियूं उनजे मुताबिक़ असां ट्रीटमेंट शुरू कंदा आहियूं। उनमें ऑरली बि ज़रूरत पवंदी आहे, पोइ टॉपिकल क्रीम्स हूंदी आहे उहो असां अप्लाई करणु ॾींदा आहियूं। खुली जॻह ते असांजे ॿिए जिस्म ते बि किथे फंगस थी सघे थो? बिल्कुलु फंगस थी सघे थो। उनमें चाहे कि असांजे बॉडी में, असांजी एब्डोमेन में या चेस्ट में या वारनि में, स्पेशली ॿारनि में, वारनि जे अंदरि थी सघे थी, उनखे छा टीनिया कैपिटस चवंदा आहिनि, स्पेशली स्कूल गोइंग ॿारनि में। जॾहिं हिकु ॿार खे लॻंदो उन खां बि ॿियो उनमें उन एरिया में को पैच ठही वेंदो आहे, पैच खां पोइ उनजो वार किरी पवंदा आहिनि उन एरिया में। बिल्कुलु इहा कंटेजियस आहे ऐं हिन में हिक ॿिए खे लॻी सघे थो। हुनमें क्लिनिकली असां डायग्नोस करे पोइ हुनमें स्केल्स थींदा आहिनि, उन खां पोइ उन एरिया में हिकिड़ो पैच ठही वेंदो, उनमें वार सॼो किरी पवंदा आहिनि। उनमें कॾहिं कॾहिं बॉगी सॉइलिंग थींदी आहे, जंहिंमें एनिमल्स सां गॾु फंगस डेवलप थींदी आहे। उनमें चाहे कि पोइ इलाही कंडीशन ख़राबु थींदो आहे। उनमें चाहे वारनि के अलावा पोइ उन एरिया में इन्फेक्शन थींदा आहिनि, पोइ स्वेलिंग थींदो, पस थींदो आहे उन एरिया में। पोइ कॾहिं कॾहिं चांस थींदो उन एरिया में अगरि ट्रीट न कयूं प्रॉपरली जल्दी क्विकली, उन खां पोइ छा थींदो उन एरिया में एयर फॉलिकल्स ख़तमु थी वेंदा आहिनि,
उनमें पोइ वार निकिरण जा चांसिस घटि थींदा आहिनि उन एरिया में। अच्छा, तंहिं करे इलाजु जल्दी करणु ज़रूरी आहे। अच्छा, कीअं आहे हाणे हिन मौसम में जॾहिं इहो आहे त कीअं पंहिंजे सफ़ाई जो कीअं ख़्यालु कजे भला? छा जेकॾहिं को पाणी गंदो लॻी वञे या को अहिड़ो जॻह हुजे त फ़ौरन उनखे साफ़ु कजे त पोइ असांखे फंगस न थींदो या दवाई वठणु ज़रूरी आहे? छा आहे की अगरि पाणी में माण्हू ईंदो उन खां पोइ अचे आराम सां घर में उन सां धोई सॼे साबुण सां वग़ैरह सां प्रॉपर कंहिं शइ सां उन खां पोइ उनखे ड्राई करे पोइ घटि चांसिस थींदा आहिनि। पर कंटिन्यू यार ॿारनि में इहो हूंदो न कंटिन्यू उन में रहंदा आहिनि, पाणी में खेॾंदा आहिनि, उन में ख़राबु पाणी बि हूंदी आहे, उन में इलाही शयूं हूंदा आहिनि, फेवरेज जा पाणी में जरासीम हूंदियूं आहिनि, उन में चांसिस इलाही आहिनि इन्फेक्शन फंगस खां अलावा बैक्टीरियल इन्फेक्शन जा बि चांसिस आहिनि उन में। तो ईंदा आहिनि अहिड़ा केसिस असां वटि की उन में बैक्टीरियल इन्फेक्शन सां गॾु फंगस खां गॾु वायरल बि थी सघे थो। वायरल ई जनरली कंहिंखे बि डेवलप थी सघे थो। उन में वायरल जा क़िस्म आहिनि जंहिंमें अर्पीज़ आहे, अर्पीज़ वायरस थियो थो, अर्पीज़ सिम्प्लेक्स आहे, अर्पीज़ जेनेटल ॿ कंडीशन हूंदा आहिनि। पोइ अर्पीज़ ज़ोस्टर आहे, पोइ हिकिड़ो वायरस आहे जीअं चिकन पॉक्स जो वायरस आहे, जीअं अर्पीज़ ज़ोस्टर में डेवलप थींदो आहे, नंढी उमिरि में थींदो आहे। उहो त ख़ैर सीवियर कंडीशन में कॾहिं कॾहिं अर्पीज़ अब्तल में इन्वॉल्व थींदो आहे। तो हर शइ जो बाक़ाइदा क्लिनिकली असां ॾिसी उन खां पोइ उनजो ट्रीटमेंट मौजूदु आहिनि, उन में ट्रीट करे त उहो बहितर थींदो आहे पेशेंट। अच्छा, वायरस में इहो थींदो। उन खां अलावा ॿियूं हिन वटि कहिड़ियूं बीमारियूं थी सघनि थियूं? तव्हां फंगस जो ज़िक्र कयो, वायरस जो ज़िक्र कयो, ॿियूं बि के बीमारियूं थी सघनि थियूं? इन में छा आहे की बेसिकली मां हींअर पंहिंजे क्लिनिक में ॾिसां पियो स्केबीज़, स्पेशली स्केबीज़ जा केसिस असांखे क्लिनिकली जो उन एरिया में मरीज़ जंहिंमें पॉपुलेशन ज़्यादा आहे, मरीज़ वधीक था अचनि, उन में स्पेशली उन सिम्टम्स ईंदा आहिनि की हिकिड़ी फैमिली खां ॿिए फैमिली सॼो फैमिली उन में इन्वॉल्व थींदो आहे। अच्छा, उनजो निशानी छा सिर्फ़ु ख़ारिश थींदी? ख़ारिश थींदी आहे, हिकिड़ी ख़ारिश आहे। उन खां पोइ जॾहिं इलाजु न कंदा आहिनि उन में इन्फेक्शन डेवलप थींदो आहे, उन में सेकेंडरी इन्फेक्शन डेवलप थी सघे थो। उन में स्पेशली उन में साइन सेंटर ईअं आहिनि की इचिंग थींदी आहे, ख़ारिश थींदी आहे, स्पेशली राति जे टाइम ते ज़्यादा थींदी आहे। राति जे टाइम ते उनखे निंड वग़ैरह डिस्टर्ब थींदो आहे। उन खां पोइ हिकु ॿार खे ॿिए खे सॼी फैमिली हुन में इन्वॉल्व थींदी आहे। उन में स्पेशली इन वेब्स उन जे अंदरि नंढा नंढा दाणा निकिरणु शुरू थींदा, पोइ आहिस्ते आहिस्ते हुनखे इलाजु न कंदा इचिंग सां गॾु उहो इन्फेक्टेड थींदो आहे, पूरे जिस्म में बॉडी में इन्वॉल्व थी सघे थो। इन में स्पेशली जेनेटल एरिया, ट्रंक्स, हथनि में, पेरनि में, ऐं स्पेशली सोशली बि उनखे ख़राबु लॻंदो, जिते किथे माण्हुनि जे विच में महफ़िल में वेठो आहे उनखे ख़ारिश थींदी आहे। तो इन में हिक खां ॿियो उनखे ज़रूरी आहे की हिकिड़े फैमिली मेंबर खे अगरि एतिरा मरीज़ हिन वटि स्केबीज़ जा तव्हां वटि अचनि पिया, छाजे करे? छा सफ़ाई सुथराई न आहे? अनहाइजेनिक कंडीशन इज़ इम्पॉर्टेंट। कंहिंखे हिकिड़े खे मतिलबु फैमिली मेंबर खे थींदो केयर न कंदो, उन खां पोइ हिकिड़े ॿिए खे ॿुधाए असांजी सोसाइटी या कंबाइंड सोसाइटी हूंदो आहे, कंबाइंड माहौल हूंदो आहे, हुन में छा थींदो आहे हिकिड़े फैमिली मेंबर खे उन खां पोइ वधीक आहिस्ते आहिस्ते स्प्रेड थींदो आहे। स्पेशली तव्हांखे ॾिठो आहे ॿाराड़ी में त तक़रीबन माण्हू सॼो कनेक्टेड आहिनि पाण में, तो हिकिड़े माण्हू खे सॼो ॻोठ इन्वॉल्व थींदा आहिनि। अहिड़ा बि असांखे ॾिठा आहिनि केसिस, सॼे ॻोठ इन्वॉल्व थींदो, पोइ हुनखे असां चवंदा आहियूं की तक़रीबन उन काउंसलिंग इलाही ज़रूरत आहे। असां चवंदा की हिकिड़े खे आहे तो तमामु जो फैमिली मेंबर आहिनि उहो इलाजु पंहिंजो कराए, ऐं स्पेशली हुन में टावल वग़ैरह जे बि उहो सेपरेट पंहिंजो यूज़ करे, उन खां पोइ गर्म पाणी सां वेंझे, उन खां पोइ जेतिरा बि माण्हू इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे ट्रीटमेंट ज़रूरी आहे। उन खां पोइ जेतिरा बि कपिड़ा वग़ैरह गर्म पाणी सां धोए, सन एक्सपोजर वग़ैरह करणु ज़रूरी आहे। बेडशीट वग़ैरह गर्म पाणी सां धोए, सन एक्सपोजर ऐं उल्टा सीधा आयरनिंग ज़रूरी आहे उनखे कपिड़नि खे, चाहे उहो जरासीम मरी वञे। हिकिड़ो नंढो जरासीम आहे, पर इन में छा थींदो आहे की उहो तेज़ी सां एग्स ॾींदो आहे ऐं वधी वेंदो आहे, तेज़ी सां फैलिजी वेंदो, हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू ते फैलिजी वेंदो आहे। इलाजु ज़रूरी आहे, इलाजु ईज़ी आहे ऐं मुश्किल बि आहे। अगरि इलाजु असां प्रॉपरली जीअं प्रोटोकॉल चवां पियो उनखे फॉलो कंदा त बाक़ाइदा हिकु ट्रीटमेंट इंटरनेशनल ट्रीटमेंट इहा की हिकिड़े दफ़ा लॻाए छॾे ख़तमु थींदो, पर मां हिन पेशेंट खे हिकु ॿ टे ॾींहं मुसलसल उनखे चवंदा की अप्लाई कजो ऐं मॉर्निंग में। जेकॾहिं को स्केबीज़ जो इलाजु नथो कराए त छा कॉम्प्लिकेशंस बि आहिनि? बिल्कुलु कॉम्प्लिकेशन आहिनि, पोइ इन्फेक्टेड थींदा आहिनि, पोइ इलाजु जेतिरो बि इलाजु कंदो सही न थींदो आहे। बेसिकली चाहे वॾा वॾा दाणा निकिरी वेंदा आहिनि, उनजो ज़ख़म थींदा आहिनि सॼो हथनि ते पेरनि ते, ऐं पोइ इन खां वधीक पोइ कॉम्प्लिकेटेड ज़ख़म थींदा आहिनि, वधी वेंदा आहिनि। पोइ जॾहिं असां सिर्फ़ु मोस्टली डॉक्टर खे सम्झ में न ईंदो आहे, उहो GP ते वेंदा आहिनि, पोइ स्पेशली सिर्फ़ु उन एंटीबायोटिक ॾींदा आहिनि, टॉपिकल एंटीबायोटिक ॾींदा आहिनि। हुन में छा ज़ख़म वक़्ती थो थोरो सही थींदो, हुन खां पोइ अञा वधी वेंदो आहे। छा बेसिकली असांखे कॉज़ जंहिंजे करे पियो थिए पियो उनजो इलाजु ज़रूरी आहे, उनजो इलाजु ज़रूरी आहे।
त स्केबीज़ जो इलाज आसान आहे? बिल्कुलु आसान आहे बिल्कुलु जेकॾहिं को easy। मरीज़ अची तव्हां वटां आराम सां इलाज कराए त तव्हां सम्झो हफ़्ते खनि में उहो ठीकु थी वेंदो? बिल्कुलु ठीकु थींदी आहे, हफ़्ते खनि में बिल्कुलु ठीकु थींदी आहे। अगरि बहितर न थिए त हिकिड़ो दफ़ा रिपीट कराइजे। छा आहे बेसिकली इन प्रोटोकॉल खे फॉलो करे ख़तमु थी वेंदो, ज़रूरत न आहे। कॾहिं कॾहिं हुन में मेडिसिन बि ॾींदा आहिनि, टैबलेट फॉर्म में मेडिसिन बि अवेलेबल आहे, हिकिड़ो डोज़ ते ख़तमु थी वेंदा आहिनि। अच्छा, जेकॾहिं भले केतिरो बि सॼी फैमिली ठीकु थी सघे थी सघे थी, बिल्कुलु को एॾो उन में अहिड़ो इशू कोन्हे, मसइलो न आहे, त इन करे पर इलाज ज़रूरी आहे। इलाज करां। अच्छा, इन जो कहिड़ो आहे या जेको स्केबीज़ आहे हर सीज़न में थींदी आहे या को मख़सूस सीज़न आहे? बेसिकली छा आहे की कहिड़े बि सीज़न में थी सघे थी। स्पेशली हींअर मां हैरान आहियां, हींअर मूंखे ज़्यादा केसिस मिलनि पिया। आई डोंट नो के थोरो कॾहिं कॾहिं सीज़नली अचानक स्प्रेड थी थो, कॾहिं कॾहिं बिल्कुलु न आहे, पर मोस्टली गर्मियुनि में असांखे ज़्यादा केसिस मिलनि था, विद इन्फेक्शन सां ज़्यादा केसिस असांखे मिलनि था। अच्छा, त छा जेकॾहिं वायरल बैक्टीरियल फंगस इहे इन्फेक्शन जेकॾहिं हूंदा आहिनि त इहे बि स्केबीज़ खे वधाइनि था या उनजो अलॻि जेको जरासीम आहे? छा आहे की हिकिड़ी शइ स्केबीज़ बि आहे, उहो ॿियो इन्फेक्शन आहे, फंगल इन्फेक्शन आहे, त ज़ाहिर आहे उहो अञा डबल थींदो, थोरो इम्यून सिस्टम बि डिस्टर्ब थींदो आहे। इन में इहा आहे की असां फस्ट ऑफ ऑल स्केबीज़ खे ट्रीट कंदा आहियूं, उन खां पोइ उनखे फॉलोअप कयो, उन प्रोटोकॉल खे असां शुरू कराईंदा आहियूं ट्रीटमेंट। अच्छा, अहिड़ा बि मरीज़ ईंदा आहिनि जंहिंजे हथनि ते कारा कारा दाग थी वेंदा आहिनि, पेरनि ते बि थी वेंदा आहिनि, मुख़्तलिफ़ दवा क्रीम लॻाईंदा छॾे वेंदा वरी थींदा आहिनि, इहा कहिड़ी बीमारी आहे? इन में मुख़्तलिफ़ थी सघनि था, पोस्ट इंफ्लेमेटरी हाइपरपिगमेंटेशन आहे या एक्ज़िमा, अहिड़ो कंडीशन एक्ज़िमा आहे जंहिंमें दाग थी वेंदा आहिनि बाक़ाइदे, जहिड़ो स्किन जे मथां का शइ लॻल आहे। हा, त बेसिकली छा आहे की पोस्ट इंफ्लेमेटरी हाइपरपिगमेंटेशन आहे। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, असां वटि एक्ज़िमा या कोई अहिड़ी कंडीशन थींदो आहे या बैक्टीरियल इन्फेक्शन थींदो आहे, उहो ईल थियण खां पोइ उन एरिया में पोस्ट इंफ्लेमेटरी हाइपरपिगमेंटेशन दाग छॾे ॾींदा आहिनि, त उनजो बि इलाजु आहे, बाक़ाइदा असां टॉपिकल क्रीम ॾींदा आहियूं, उन सां बहितर थींदो आहे। स्पेशली एक्ज़िमा जी पेशेंट आहे, उन में रिकरेंस जा चांसिस इलाही हूंदा आहिनि। उन में असां स्पेशली पेशेंट खे चवंदा आहिनि जे एटोपिक डर्मेटाइटिस हिकिड़ो कंडीशन आहे, जी नंढे उमिरि में असांखे ॿार खे जॾहिं पैदा थींदो आहे 4-5 महीने खां पोइ हुनखे कंहिं कंहिंखे डेवलप थींदो आहे। फैमिली हिस्ट्री अगरि आहे हेरिडिटरी, त उनजो मरूज़ी उनजो फैमिली में हिस्ट्री आहे, त उन में चांसिस थींदा आहिनि एटोपिक डर्मेटाइटिस जा। उनखे असां प्रोटोकॉल सम्झाईंदा आहियूं मदर खे या फादर खे, पेरेंट्स खे, इहा उनखे चाहे बहितर थींदो आहे। मोस्टली 5-6-7 साल खां तक़रीबन मोस्टली 70% केसिस रिज़ॉल्व थींदा आहिनि। कुझु अहिड़ा केसिस आहिनि 15 to 20% उहो लॉन्ग टर्म एडल्ट मतिलबु वॾी उमिरि ताईं उन सां गॾु हूंदो, पोइ उनखे असां सम्झाए चवंदा आहियूं की भई तव्हां सां गॾु आहे, पर इनखे थोरो मॉइस्चराइज़र वग़ैरह लॻाए छॾियो, पोइ इहा बीमारी वापसि छो थींदी आहे जॾहिं तव्हां इलाजु कयो? इहो अक्सर मरीज़ चवंदा आहिनि असां इलाजु करायो, दवा खाधी थी, उहो क्रीम लॻाए ठीकु थिया वरी थी वई। बेसिकली चाहे मरीज़ जो वॾो रोल हूंदो आहे की उहो असां सां कोऑपरेट करे। बेसिकली असां मरीज़ असां चऊं था की मरीज़ न अचे, हिकिड़े दफ़ा अचे उन खां पोइ असां चऊं था की ठीकु थी वञे। असांजी बि उन में ख़ुशनामी आहे और मरीज़ जे लाइ बि आहे। रियली असांखे बि अफ़सोस थींदो की पेशेंट मरीज़ रिपीटेड असां वटि ईंदो आहे। उन में छा आहे की असांजी उनजो जीअं असां स्केबीज़ जो प्रोटोकॉल तव्हांखे सम्झाए, इन हवाले सां असां जीअं एटोपिक डर्मेटाइटिस आहे, उनजो प्रोटोकॉल इहा आहे, असां उन जो एक्टिव लीजन उहो रिज़ॉल्व थियण खां पोइ उनखे सम्झाए चवंदा आहियूं की बाबा बेसिकली चाहे तव्हांजी स्किन, अलाह ताला मुख़्तलिफ़ माण्हुनि खे मुख़्तलिफ़ स्किन ॾिनो आहे, कुदरती तौर पर असांखे मिलियो आहे, मुख़्तलिफ़ हूंदा, कंहिंजो ऑयली स्किन हूंदो आहे, कोई ड्राई स्किन हूंदी आहे, कॉम्बिनेशन स्किन हूंदी आहे, को सेंसिटिव स्किन हूंदी आहे। उन में असां हुनखे सम्झाए चवंदा आहियूं की बाक़ाइदा जॾहिं स्किन रिज़ॉल्व थिए एटोपिक डर्मेटाइटिस पेशेंट, उन खां पोइ तव्हां रेगुलरली सिर्फ़ु मॉइस्चराइज़र लॻायो, हिकिड़ो मामूली हिकिड़ो क्रीम आहे उहो लॻाइणु ज़रूरी आहे। बेसिकली उहो केयर न कंदा आहिनि, भई उनजो कुदरत तरफ़ां हिकिड़ी स्किन तव्हांखे ड्राई मिली आहे, त उहो ड्राई स्किन खे मेंटेन करण लाइ कुझु प्रोटोकॉल असां तरीक़ार ॿुधाईंदा आहियूं, उहो त करणु ज़रूरी आहे न। जॾहिं तव्हां घरां राति जो सुम्हण टाइम ते थोरो हिकिड़ो क्रीम लॻाए छॾिजो, कहिड़ो मसइलो आहे, नॉर्मली मॉइस्चराइज़र। ॾिसो ॻोठनि में ॿाराड़ी में तव्हां बि वञो था, उते इहे सहूलियतूं कोन्हनि, न को एतिरो मरीज़ उहो सम्झनि था, उन्हनि जे लाइ त वधि में वधि को तेल उन्हनि जे घर में हूंदो, ॿी त का शइ न हूंदी, उहे माण्हू कीअं पाण खे बचाए? बिल्कुलु, जीअं ॿाराड़ी में अगरि तेल आहे न, हुनखे असां उहो चवंदा बाबा जो नारियल जे खोपरे जो तेल आहे उहो लॻाए छॾिजो, ॿियो तेल लॻाए छॾिजे, हुनमें स्किन खे थोरो ऑयली ड्राइनेस खां ख़तमु करे मॉइस्चराइज़र कुझु बि लॻाए सघे थो। ठीकु आहे, तव्हां सम्झो त जिन बीमारियुनि जो असां ज़िक्र कयूं सभिनि जो इलाजु मौजूदु आहे? बिल्कुलु इलाजु मौजूदु आहे, मोस्टली 95% हर बीमारी जी इलाजु मौजूदु आहे। कुझु
जा अगर इलाज भी आहे तो उनजो मेंटेनेंस तरफ मेंटेनेंस भी थोड़ा पिया 5% पेशेंट अहिड़ा आहिनि अक्सर इन तरफ असां नथा वञूं डॉक्टर साहब त असांजा जेके माण्हू आहिनि त इलाज त ज़रूरु कराइनि था मेंटेनेंस तरफ़ नथा वञूं इन करे बीमारी ॿीहर थियनि थियूं त असां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी पर वक़्तु आहे नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्तु। वेलकम बैक नाज़रीन जो पंहिंजो ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर अयूब बलोच जामी सां शुरू करियो असां चमड़ी जी बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾेई रहिया आहियूं डॉक्टर साहब ॾाढी सुठी असांखे ॼाण ॾिनी अञा वधीक डॉक्टर साहब खां मालूमात वठो डॉक्टर साहब तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई त असांखे जॾहिं चमड़ी जी का बीमारी ईंदी आहे त डॉक्टर वटां इलाज त ज़रूरु वठंदा आहियूं पर तव्हां हुनजी मेंटेनेंस चवंदा आहियो जीअं असां वटि बि जेकॾहिं कंहिंखे ब्लड प्रेशर आहे त सदाईं दवा खाईंदो रहे जेकॾहिं कंहिंखे शुगर आहे त दवा खाईंदो रहे पर असां पंहिंजी चमड़ी जो ख़्यालु न कंदा आहियूं मेंटेनेंस न कंदा आहियूं छा इन तरफ़ बि तवजो ॾियणु घुरिजे बिल्कुलु ज़रूरी आहे जॾहिं असांखे हिकिड़ो प्रॉब्लम इशू आहे त डॉक्टर सम्झाए थो ज़ाहिर आहे उनखे तौरु फॉलो करणु घुरिजे ऐं इन हवाले सां मुख़्तलिफ़ इंसान खे बीमारी हूंदा आहिनि उनमें डॉक्टर ॿुधाईंदो उन खां पोइ ख़तमु थींदो आहे अगरि जीअं असांजो जीअं प्रोटोकॉल असां सम्झाईंदा आहियूं अगरि ड्राई स्किन आहे उन में अगरि उहो रेगुलरली मॉइस्चराइज़र न लॻाईंदो त ज़ाहिर आहे उन एरिया में क्रैक ॿियर एरिया शुरू थींदो पोइ असां वटि ईंदा आहिनि वापसि कमु करणु असां चऊं था की असांजी जीअं असां तौरु गाइडनेस असां ॾियूं पिया उनखे सिर्फ़ु फॉलो करणु असां वटि अचण जी ज़रूरत ई न पवंदो असांजे माना मेंटेनेंस ज़रूरी आहे इन तरफ़ बि असांजे अच्छा हिकिड़ी वॾी प्रॉब्लम आहे नौजवान छोकिरियुनि में छोकिरनि में दाणा अची वेंदा आहिनि मुंहं ते इहो छो ईंदा आहिनि इन्हनि जो अक्सर सुवाल हूंदा आहिनि अक्सर इहे मरीज़ तव्हां वटि ईंदा आहिनि बिल्कुलु छा इन खां बची सघिजे थो या इन जो इलाज जो को तरीक़ो बिल्कुलु इलाजु आहे ऐं जीअं असांजी पूरी दुनिया में सिर्फ़ु असां वटि न सॼी दुनिया में इहे इंटरनेशनल 60 to 70% जंहिं असांजा ॿार प्यूबर्टी एज में दाख़िल थींदा आहिनि जीअं जवानी जी उन में 13 साल 14 साल में जीअं एंटर थींदा आहिनि ॿार उन में हार्मोनल चेंजिस बॉडी जे अंदरि ईंदो आहे इन में छा आहे की हार्मोनल चेंजिस थींदो आहे त उन में कुझु एक्नी जा दाणा निकिरणु शुरू थींदा आहिनि कंहिंखे माइल्ड कंहिंखे मॉडरेट कंहिंखे सीवियर टाइप जी एक्नी थींदी आहे इन में छा थींदो आहे बेसिकली असांजे फेस ते बॉडी ते बैक ते उन एरिया में सबिशियस ग्लैंड मौजूदु हूंदा आहिनि सबिशियस ग्लैंड जो कमु हूंदो आहे की उहो सीबम प्रोडक्शन करणु सीबम जो कमु हूंदो आहे की असांजी स्किन खे ई मेंटेन लाइ ज़रूरी आहे सीबम अगरि स्किन अगरि सबिशियस ग्लैंड खां सीबम प्रोडक्शन न थिए त असांजी स्किन ड्राई थी वेंदी आहे या जंहिं असांजे स्किन जे लाइ हिकिड़ो खुराक जी ज़रूरत आहे उहो मेंटेनेंस जी ज़रूरत आहे उहो सीबम हूंदी आहे पर एक्नी प्रोन स्किन जो हूंदा आहिनि हुन में छा थींदो आहे उन में चांसिस ज़्यादा ओवर प्रोडक्शन थींदी आहे जीअं सीबम जी उन एरिया में ब्लॉक थींदा आहिनि पोइ उनमें दाणा निकिरणु शुरू थींदा आहिनि बेसिकली ज़्यादातर एक्नी उन स्किन में हूंदी आहे जीअं ऑयली स्किन हूंदी आहे उनमें ज़्यादा चांसिस हूंदा आहिनि तो माइल्ड मॉडरेट एंड सीवियर टाइप जी एक्नी हूंदी आहे माइल्ड एक्नी जो हूंदी आहे उनमें असां सिर्फ़ु टॉपिकल क्रीम सां उनखे इलाजु कंदा आहियूं जो मॉडरेट टाइप जी एक्नी हूंदी आहे उनमें एंटीबायोटिक ऑरली ऐं टॉपिकल असां लॻाइण लाइ क्रीम ॾींदा आहियूं बहितर पर नॉड्यूलर सिस्टिक एक्नी जंहिंमें सीवियर टाइप जी एक्नी हूंदी आहे वॾा दाणा निकिरंदा आहिनि उन में चांसिस हूंदा आहिनि स्कार जी उन में ज़रूरी हूंदी आहे की असां उनखे एग्ज़ामिन करे क्लिनिकली पोइ लैब इन्वेस्टिगेशन उनखे ॾींदा आहिनि पोइ उन लाइ असां कुझु ट्रीटमेंट प्रोटोकॉल हूंदो आहे उनजो बि इलाजु मौजूदु आहे उन में आइसोट्रेटिनिन असां ॾींदा आहियूं आइसोट्रेटिनिन लाइ विटामिन ए जी हिकिड़ी रिस्ट्रिक्शन आहे उन में उहो कैप्सूल फॉर्म में असां उनखे पहिरें उनजा तमामु टेस्टिंग कराए लिपिड प्रोफाइल ब्लड CP लिवर जी फंक्शन टेस्ट इहे तमामु उनजो कंडीशन ॾिसी उन खां पोइ असां उनजी ट्रीटमेंट शुरू कंदा आहियूं पर 6 महीने 6 मंथ कंहिंखे 4 to 6 मंथ जी ट्रीटमेंट हूंदी आहे एतिरो लंबे अरसे ताईं बिल्कुलु उनखे ॾियणो पवंदो जीअं नॉड्यूलर सिस्टिक एक्नी हूंदी आहे उनजे बिल्कुलु ख़तमु थींदी आहे कॾहिं कॾहिं रीकरण जी चांसिस आहिनि पर मोस्टली असां वटि 70 to 80% पेशेंट वापसि कंप्लेंट सां न ईंदा आहिनि मतिलबु जेकॾहिं सफ़ाई सां कजे त इकनी खां बची सघे थो अहिड़नि खां बची सघिजे अच्छा ॾिसो हीअ हिन वक़्तु जेका दुनिया आहे सॼी कॉस्मेटिक त हले पई बिल्कुलु जेकॾहिं तव्हां ॾिसो असांजी सॼी मीडिया आहे त उन में मेकअप उहा आम माण्हू मेकअप कराईंदा आहिनि कलर कराईंदा आहिनि फेशियल कराईंदा आहिनि मुख़्तलिफ़ माण्हू पाण खे ख़ूबसूरत ठाहिण जा असां वटि आर्टिफिशियल तमामु वॾो त इहा जेका असां जेकॾहिं चऊं आर्टिफिशियल आहे या कॉस्मेटिक जी दुनिया आहे इन में इन जा के नुक़सानत बि आहिनि बेसिकली छा आहे की जीअं साइंस तरक़ी कयो आहे इन खां पोइ उनजा पॉज़िटिव शयूं बि असांखे मिलनि नेगेटिव शयूं मिलनि इन हवाले सां कॉस्मेटिक ज़ाहिर आहे हर इंसानु चए थो मां ख़ूबसूरत लॻां मेंटेन रहां बहितर रहां ज़ाहिर इंसानु
स्ट्रगल कंदो आहे, कमाईंदो आहे, पोइ हुनखे चए थो मुंहिंजी सिहत बि बहितर थिए, मुंहिंजी स्किन बि बहितर थिए, स्पेशली शो बिज़नेस में जो माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जो, या जनरली माण्हू जो रिसेप्शन ते हूंदा आहे, या हर माण्हू चाहे थो कि मुंहिंजी स्किन सुठो ख़ूबसूरत लॻा ऐं इंसान जो हक़ बि आहे इन में। अच्छा, बेसिकली तव्हां चयो हुनजो साइड इफेक्ट्स कुझु अहिड़ा कुझु बेसिकली चाहे कि असां प्रॉपर माण्हू न वेंदा आहियूं त उनजा कुझु साइड इफेक्ट थींदा आहिनि, जो क्रीमूं अननेसेसरी ग़लति यूज़ कंदा आहियूं, जीअं 4 फार्मूला वारो क्रीम आहे जो माण्हू गोरा थियण जे चकर में उनमें वेरी स्ट्रॉन्ग स्टीरॉइड अप्लाई कंदा आहिनि, उनजा साइड इफेक्ट्स मौजूदु आहिनि, जंहिंमें असां हमेशह पंहिंजे काउंसलिंग में, टीवी प्रोग्रामनि में, रेडियो में, या पेशेंट असां वटि ईंदा आहिनि काउंसलिंग में, या किथे प्रेज़ेंटेशन थींदी आहे उन में ज़रूरु असां इन शइ खे हाईलाइट कंदा आहियूं कि 4 फार्मूला असां बिल्कुलु अवॉइड करणु घुरिजे, जंहिंमें अलाए मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा क्रीम ठाहे मिक्स करे ऐं उन में चाहे वरी पोटेंट स्टीरॉइड विझंदा आहिनि, उन में वक़्ती तौर पर तव्हांजी स्किन कॉम्प्लेक्शन बहितर लॻंदी आहे, उन में बहितर, उन में साइड इफेक्ट्स बि में ईअं आहिनि कि परमानेंट तव्हांजा वेसल्स जीअं खून जे सप्लाई जा नाली उहो नज़र ईंदा आहिनि, उनमें गैर ज़रूरी वार निकिरी वेंदा आहिनि, उनजो पोइ इलाजु न आहे, उन खां पोइ दाणा निकिरी वेंदा आहिनि, पोइ स्किन में को बि शइ असां अप्लाई करणु ॾींदा आहियूं त उनजो इफेक्ट असांजी स्किन ते को फ़ाइदो न थींदो आहे, वक़्ती तौर पर फ़ाइदो थींदो आहे। स्किन जो 20 ईयर्स जा लॻे थो 40 जो ईअं लॻे थो 60 ईयर्स जा स्किन खे सफ़ा श्रिंक करे छॾींदा। ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कया जेकॾहिं आहे 40 ईयर लॻे थो 60 जो, पर अहिड़ा के तरीक़ा आहिनि कॉस्मेटिक में या तव्हां स्किन जा जेके स्पेशलिस्ट डॉक्टर वटि त हिकिड़ो माण्हू जेकॾहिं 50 ईयर जो पर 30 ईयर जो लॻे, अहिड़ा बि के तरीक़ा आहिनि त हुनजी नंढी उमिरि नज़र अचे? बेसिकली छा आहे कि असांजो बेसिकली कंसेप्ट इहो हूंदो आहे कि जीअं एनवायरमेंटल फैक्टर जे करे या फिज़िकली या जॉब जो नियत इहो या ज़्यादा एक्सपोज हो सन एक्सपोजर जे करे फिज़िकली या कोई अहिड़ी शइ जे करे स्किन के एनवायरमेंटल फैक्टर जे करे उहो ख़राबु थियो आहे, उनखे बहितर करे सघूं था, जो उनखे पुराणी कंडीशन में आणण जी कोशिशि कंदा आहियूं। उनमें सन एक्सपोजर जो इम्पोर्टेंट रोल हूंदो आहे, जीअं असांजी स्किन खे श्रिंक कंदो आहे, या ॿिया अननेसेसरी डार्क स्किन थींदी आहे उनखे बहितर करण लाइ, उनजो ग्लो करण लाइ उहो असां वटि इलाही शयूं आहिनि। बाक़ी हिकिड़ी तव्हां चयो न 60 रिंकल्स जी मौजूदु हूंदा आहिनि स्किन में, और रिंकल्स खे असां बहितर करणु चाहियूं था, उनमें असां वटि 2 टे ऑप्शन्स आहिनि। इनमें रिंकल्स घटंदा त उनजी ईअं लॻंदो त एज उनजी बिल्कुलु एज खे असां एजिंग प्रोसेस खे स्लो करे सघूं था। अच्छा, बाक़ी इहा कि जीअं एजिंग रिंकल्स डेवलप थिया उनमें लेज़र रिसरफेसिंग आहे, बोटॉक्स इंजेक्शन आहिनि, फिलर्स आहिनि, इनमें मौजूदु आहिनि, ॿिया केमिकल पीलिंग्स आहिनि, इनमें असां स्किन खे स्पेशली वेरी क्विक रिज़ल्ट जो आहे न बोटॉक्स जो मिलंदो आहे, पिलर जी उनमें चाहे कि असां इंजेक्ट कंदा आहियूं उनमें उहे रिंकल्स ख़तमु थींदा आहिनि, या पिलर्स उन एरिया में जीअं रिंकल्स आहिनि उनखे बहितर कंदा आहिनि, पर इन में छा आहे कि आफ्टर एक्सपेंसिव ट्रीटमेंट आहे, इन खां पोइ वापसि फॉलोअप पे आफ्टर 6 to 8 मंथ। तव्हां पिलर्स लॻाईंदा आहियो या जेके बि तव्हां इंजेक्शन्स लॻाईंदा, इंजेक्शन फॉर्म में जेको तव्हां रिंकल्स खे ख़तमु कंदा आहिनि, या के साइड इफेक्ट बि आहिनि? साइड इफेक्ट दिस प्रॉपर अगरि तव्हां डर्मेटोलॉजिस्ट या प्लास्टिक सर्जन खां तव्हां ट्रीटमेंट कराईंदा त इनशाला उनमें तव्हांखे माइनर साइड इफेक्ट, वेरी रेयर साइड इफेक्ट तव्हांखे मिलनि। बेसिकली छा आहे कि कॾहिं कॾहिं असां बोटॉक्स ॾींदा आहिनि, उनजो कमु हूंदो आहे कि मसल खे रिलैक्स करण लाइ, त उनमें कुझु एरिया अहिड़ो थींदो आहे जीअं बिल्कुलु सफ़ाई हेठि लही वेंदो आहे, प्रॉपर अगरि उनमें को डॉक्टर न हूंदो आहे त उनमें 6 महीना तव्हांजी सफ़ा अखि हेठि हूंदी आहे। इन खां अलावा कुझु एरिया में जॾहिं असां पिलर्स लॻाईंदा आहिनि, पिलर में इनमें परमानेंट पिलर अञा अलाउ न आहे, कॾहिं कॾहिं उहो प्रॉपर न लॻाईंदा आहिनि, जो वेसल्स वग़ैरह खे हेठि कंदा आहिनि त उनमें पहले बेसिकली उनमें इन्फेक्शन जा चांसिस आहिनि, उन एरिया में सफ़ा फॉरेन गोड़ी ठही वेंदी आहे, उनमें पोइ उनखे रिमूव कंदा आहियूं, उनखे बहितर करणु थोरो मुश्किल आहे। हा, थोरो इदारे जेके माण्हू चाहिनि था त भई असां ख़ूबसूरत थियूं, ॾाढो इंजेक्शन बि लॻाइण जी आहे त भई इंजेक्शन लॻे ख़ूबसूरत, छा इन तरफ़ वञणु घुरिजे, या जेको अलाह ताला जहिड़ियूं बि चहिरो ॾिनो आहे उनखे ई साफ़ सुथरो रखणु घुरिजे? बेसिकली इंसान जहिड़ी बि स्किन अलाह ताला तव्हांखे स्किन ॾिनी, मुंहिंजो कंसेप्ट इहा आहे कि जीअं मां हींअर पहिरीं बि ज़िक्र कयो, जीअं एनवायरमेंटल फैक्टर जे करे तव्हांजी स्किन ख़राबु थी आहे, उनखे बहितर कयूं था ऐं बहितर थी सघे थी। बाक़ी कंहिं चए थो कि मां हाणे रिंकल्स रिमूव करणु चाहियां थो, उन वटि पैसा आहे, बिल्कुलु सही आहे, उहो कराए सघे थो। बाक़ी अलाह ताला असांखे जो नेचुरल स्किन ॾिनी आहे न, पोइ भले खणी एॾी सुहिणी ख़ूबसूरत न हुजे त बि ठीकु आहे, उनखे बहितर करे सघूं था, उनजो ग्लो। जीअं मां जंहिंजे डार्क स्किन मतिलबु इहा ब्राउनिश स्किन पूरी दुनिया में उनखे लाइक कंदा आहिनि, असां चवंदा आहियूं बेस्ट स्किन उहा, उनजे लाइ इहा कि स्किन टैनिंग लाइ यूरोपियन स्किन आहे, ऑस्ट्रेलियन आहे या अमेरिकन, नॉर्थ अमेरिकन आहे, उहो सन बाथ लाइ वेंदा आहिनि कि असांखे स्किन टैन थिए, पर असां वटि अपोज़िट आहे,
असां वटि आहे ऑलरेडी आहे अफ्रीका ऐं एशिया असांजी सब कॉन्टिनेंट वारे में कोशिशि कंदा आहियूं की असां वाइट साइड ते वञूं पर उनजा ऑप्शन अथनि मां चवां थो स्किन जेतिरो तव्हां उनखे मेंटेन कयो उहो बेस्ट आहे तव्हांजी स्किन बाक़ी उनजे लाइ अगरि बहितर करणु चाहे त या थोरो अञा कॉस्मेटिक बहितर करणु उनजो बि ऑप्शन असां इंजेक्शन लॻाइणु घुरिजे जेका सुहिणी ख़ूबसूरत करण वारी या इन जा के साइड इफेक्ट आहिनि थोरा साइड इफेक्ट्स आहिनि मां मोस्टली बेसिकली असांजा दोस्त वग़ैरह करनि था पर इन में उन वेरी डार्क स्किन में फ़ाइदो आहे थोरो वक़्ती तौरु फ़ाइदो आहे वापसि फ़ाइदो न आहे जेका कुदरत ॾिनी आहे उनखे मेंटेन मां चाहियां थो की बहितर जो स्किन असांखे कुदरत तरफ़ां मिलियो आहे उनखे बहितर कयूं उनखे मेंटेन कयूं उनजे करे जो असां केयर न कई आहे पहिरीं उनखे असां वापसि उन बहितर कंडीशन में आणे सघूं था उन में पंहिंजे बहितरीन केयर सां बहितरीन डाइट सां तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कई डॉट जो छा खाधनि पीतनि जो बि असांजे चमड़ी ते को असरु आहे बिल्कुलु असरु आहे उनजी असांजी खाधनि पीतनि में असांजी चमड़ी के अलावा असांजी पूरी बॉडी ते असरु आहे बेसिकली चाहे की इन दौर ऐं अॼुकल्ह फास्ट फूड जो कंसेप्ट ॿियनि शयुनि जो कंसेप्ट उहो असांजी स्किन खे असांजी बॉडी खे ख़राबु कंदो आहे असांजे कोलेस्ट्रॉल लेवल डिस्टर्ब थींदो आहे असांजे आर्ट ते इफेक्ट कंदो आहे असांजे ॿिया ऑर्गननि खे विश्वास खे नेचुरल तरीक़ो इहो आहे की मां मैक्सिमम असां वेजिटेबल ते अचूं ज़्यादातर ग्रीन सब्ज़ी वग़ैरह आहिनि ते कैरेट सलाद आहिनि गाजर आहे ॿिया शयूं जो सीज़नल जो जेतिरा बि फ्रूट आहिनि सीज़नल वेजिटेबल आहिनि सब्जियूं आहिनि उन्हनि खे ज़्यादा से ज़्यादा इस्तेमालु कयूं गोश्त घटि कयूं वाइट मीट ते मच्छी ज़्यादा कयूं उन में मच्छी सां चाहे मच्छी में जो फैट हूंदो आहे उनजो ज़बरदस्त स्किन ते इफेक्ट आहे स्किन खे बहितर उन में इलाही शयूं आहिनि जंहिंमें असांजी स्किन वॾो तारो ताज़ा थींदो आहे जंहिंजे स्किन अगरि उहा चाहे उन में अमाइनो एसिड्स वग़ैरह हूंदा आहिनि ब्लॉक थींदा आहिनि वॾी शइ उन में चाहे उहे टई ईंदा आहिनि त असांजी कॉलेजन वग़ैरह डिस्ट्रॉय थींदो आहे उनखे रिएक्टिवेट कंदो आहे मच्छी इहे शइ असांजे सिहत लाइ बि बहितरीनु आहे जल्दी हज़म बि थींदो आहे हाणे उहे माण्हू जेके महांगियूं महांगियूं दवाऊं त वठंदा आहिनि पर महांगो खाधो वठी न खाईंदा आहिनि मां चवंदो बसि हाणे बदकिस्मती असांजी तव्हां वटि अची 5000 जी दवा ते वठी वेंदा पर 200 रुपए जी मच्छी वठी न खाईंदा मां चवां हीअ मच्छी इहे असांजो त कल्चर जा पुराणा पला इहे शयूं रियली असां वटि मौजूदु आहिनि न इहे शयूं खे असां फोकस कयूं उनखे बहितर कयूं खाधनि ते सब्जियूं ॾिस असांजे जिते किथे बराड़ी में या शहर में सब्जी तो अची वेंदा आहिनि त असां यूज़ करे सघूं था ऐं फ्रूट आहिनि जंहिंखे अगरि बसि अचे ग़रीब वग़ैरह सपोर्ट न करे सघंदा सीज़नल फ्रूट में माण्हू वठी सघे थो ऑरेंज आहे सलाद आहिनि वेजिटेबल आहिनि पालक आहे इहे तमामु शयूं आहिनि में आयरन आहिनि इहे असांजे स्किन खे बहितर करे सघनि था पाणी असां मैक्सिमम ज़्यादा पियूं अच्छा दादा हिकिड़ो वॾो प्रॉब्लम त अक्सर माण्हुनि जा वार किरंदा आहिनि वॾी उमिरि जा थींदा आहिनि गंजपन बि थींदो आहे उहो त आहे पर औरतुनि में लेडीज़ में वार किरंदा मर्द वार किरण जा कहिड़ा सबब आहिनि छा हिन खां बची सघिजे बिल्कुलु बची सघे थो वार किरण में स्पेशली असां वटि इलाही केसिस ईंदा आहिनि वार किरण जा मुख़्तलिफ़ हिकिड़ो त कॉज़ हूंदा आहिनि पर कॉमन कॉज़ असां ॿुधायूं त हुन में स्पेशली मदर जो हूंदा आहिनि घर में जो फीडिंग वग़ैरह कराईंदा आहिनि हुन में आयरन डिफिशियंसी वेरी कॉमन हिकु त लेडीज़ में आयरन डिफिशियंसी मर्दनि में आहे विटामिन जी डिफिशियंसी थींदी आहे बॉडी में हिकिड़ो फैमिली हिस्ट्री हूंदी आहे फैमिली हिस्ट्री जे करे बि थी सघे था विटामिन डिफिशियंसी अॼुकल्ह असां केयर न कंदा आहियूं डाइट में इलाही शयूं असांजे रहिजी वेंदा आहिनि त उन डिफिशियंसी असां उनजो टेस्टूं कराईंदा आहियूं उन में ख़बर पइजी वेंदो की ज़िंक जी डिफिशियंसी आहे कॾहिं कॾहिं आयरन डिफिशियंसी आहे ॿिया विटामिन जी डिफिशियंसी थींदी आहे बॉडी जे अंदरि उनजे करे बि असांखे उहो ज़रूरी आहे उन में पोइ इलाज बि मौजूदु आहिनि स्पेशली मां ज़िक्र PRP प्लाज़्मा रिच हिकु थेरेपी आहे जिन में असां छा कंदा आहिनि असां पंहिंजी ब्लड पेशेंट जी ब्लड खणी उनखे सेपरेट करे उन में उनजो वॾो सुठो रोल आहे असां मोस्टली 5 to 6 ट्रीटमेंट असां कंदा आहियूं उन में छा कंदा आहियूं की उनखे ब्लड खे कलेक्ट कंदा आहियूं उन ब्लड खे सेपरेट करण खां पोइ प्लाज़्मा खे वठी जो रिच प्लाज़्मा हूंदी आहे उन में उहो इंजेक्ट कंदा आहिनि उन एरिया में वार ॿेर अची वेंदा आहिनि उन में रिएक्टिवेट थींदा आहिनि सॼो एयर फॉलिकल्स वग़ैरह उनजो वॾो रोल आहे स्पेशली असां रिजुविनेशन लाइ एक्नी स्कार जे लाइ उहो असां कंदा आहियूं पर वारनि जे लाइ बेस्ट ट्रीटमेंट अॼुकल्ह विटामिन जी डिफिशियंसी उनखे बि कवर कयूं उन खां पोइ उन सां गॾु असां अगरि PRP कयूं त उनजो सुठो रिज़ल्ट आहे ॾाढो सुठो डॉक्टर साहब तव्हां असांखे ॼाणे आयो हिन वक़्तु कहिड़ी जेका सीज़न पे हले हिन में कीअं बचाइजे पंहिंजे स्किन खे कीअं बचाइजे स्किन बेसिकली ॾिस ॿार आहिनि उन्हनि खे मदर पेरेंट्स खे ज़रूरी आहे की पंहिंजे ॿार खे जीअं हींअर सीज़न आहे हिन में स्पेशली बरसाति जी सीज़न आहे सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे ऐं सफ़ाई सुथराई ईअं असांजे ईमान मज़हब में बि आहे की निफ़ ईमान आहे
जेतिरो सफ़ाई जेतिरो बीमारियुनि सफ़ाई खां बची वेंदा। बची वेंदासीं। हिन खां पोइ असां बेसिकली रेगुलरली ब्रेकफास्ट नाश्ते खां पहिरीं 2 गिलास पाणी जो असां स्पेशली नेम गरम पाणी तव्हांजा 2 गिलास असां पियूं। उन खां पोइ जीअं सुठो ब्रेकफास्ट असां नाश्तो कयूं। उन खां पोइ जीअं नेचर में असांखे जो शयूं मिलनि उसमें सब्जियूं आहिनि, फ्रूट आहिनि, इहे असां इनखे कयूं, सफ़ाई सुथरा रखूं। असांजी स्किन असांखे ज़रूरत न पवंदो असां डॉक्टर वटि अचूं ऐं स्किन। वॾी महिरबानी ऐं डॉक्टर मोहम्मद जामी तव्हां असां आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, असांजे मौजूदु महिमान डॉक्टर अयूब बलोच जामी असां सां गॾु ॾाढी ज़बरदस्त असांखे ॼाण ॾियनि त पंहिंजी चमड़ी खे कीअं महफ़ूज़ रखो, कीअं बचायो, कीअं साफ़ु सुथिरो रखो, ऐं हुनजे इलाज जा ॾाढा सुठा तरीक़ा मौजूदु आहिनि। खाधे खुराक जो बि ख़्यालु करियो, जेको बि तव्हांखे अलाह ताला ॾिनो आहे उन मां फ़ाइदो वठी सघिजे थो। डॉक्टर साहिब जिन ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।